हिकु ॾींहुं ज़ाल मुड़ुस वेठा हुया। पोइ उनखे पंहिंजी ज़ाल चयो त अगरि मां तोखे चवां कंहिं औरत सां गॾु तूं वञ, होटल ते वञी उन सां गॾु मानी खा ऐं उनखे वञी शहर घुमाए, तूं मुंहिंजो चवणु वठंदे? मुड़ुस चए त तूं छा थी चवीं इहे? मां ॿिए कंहिं सां गॾु हलियो वञा, वञी उन सां गॾु होटल ते मानी बि खावां, उनखे शहर बि घुमायां? चई हा, मां तोखे चई ॿिए कंहिंजे नाले नथी चवां, मां तोखे चवां थी तूं पंहिंजी माउ खे घुराए ऐं उन सां गॾु वञि, होटल ते वञी उनखे वञी मानी खाराए ऐं उनखे शहर घुमाए। मां इहो ई चवां थी। हूअ मूंखे वठी हलंदो हुई, हाणे हिन चकर पंहिंजी माउ खे वठी वञ। चई ठीकु आहे। हुन पंहिंजी माउ ॾे फ़ोन कई, पंहिंजे अमड़ खे चई त अमड़ तयारु थी वेजांइ, मां चवां थो अॼु हलंदासीं होटल ते हली मानी खाईंदासीं। त हुन खां पंहिंजी माउ पुछा कयो, भाउ ख़ैरु त आहे? जो अचानक तूं फ़ोन कई आहे, वरी चवंदि होटल ते हली मानी खाईंदासीं? चई अम्मा ख़ैरु आहे। चई ठीकु आहे। उन हिन जी माउ छा कयो, जो उन संगत्याणी पंहिंजनि खे ॿुधाईं, जेके हिकु जहिड़ियूं हुन जूं हुयूं कुराड़ियूं, उन्हनि खे चयईं त मुंहिंजो पुटु अॼु अचे थो मूंखे खणण जे लाइ ऐं मूंखे होटल ते वञी मानी बि खाराईंदो ऐं शहर बि घुमाईंदो। उहा ख़ुशी को मापे न पई कुराड़ी। पोइ हुन कपिड़ा पाता, जेके हुनखे नवां सम्झ में आया कपिड़ा, उहे पाए तयारु थी वेठी। हे वियो वञी पंहिंजी माउ खे खणी उतां आयो घर ऐं पंहिंजी ज़ाल खे चई हल तूं बि। हिनखे पंहिंजी ज़ाल चयो न, मां न हलंदसि। मां तोखे चयो तुंहिंजे अमड़ जे नाले, तूं पंहिंजे अमड़ खे वठी वञ, अॼु वञी होटल ते मानी बि खाराए हिनखे ऐं हिनखे शहर बि वञी घुमाए। मां अॼु हिते आहियां। उहो हलियो वियो पंहिंजी माउ खे वठी, हिकिड़े सुठे होटल ते वञी वेठा। उते हुन मानी जो ऑडर ॾिनो, मानी आई, मानी खाधऊं, उते कचहरी कयूं। पोइ उते पंहिंजी अमड़ खे चई अम्मा मूंखे अॼु ॿुधाए, जॾहिं मां नंढड़ो हुयुसि तूं मूंखे कहाणी ॿुधाईंदी हुईं, परी जी, बादशाह जूं, जॾहिं मां किरोध कंदो हुयुसि ऐं निंड न कंदो हुयुसि ऐं ज़िद कंदो हुयुसि, तूं मूंखे कहाणी ॿुधाईंदी हुईं। वरी मूंखे निंड वठी वेंदी हुई, वरी ॿी राति मां तोखे चवंदो त राति मूंखे निंड वठी वई हुई, हेसि ताणी कहाणी पती, अॼु वरी मूंखे उतां खां वरी शुरू कर, कहाणी खे ॿुधाए मूंखे। ऐं मूंखे कहाणी ॿुधाईंदी, अॼु मूंखे उहा कहाणी ॿुधाए। हुन चयोसि भाउ तूं हेतिरो सारो थी वियो हुई, ॼाण तोखे ॿार था थियनि, वरी हाणे तूं कहाणी ॿुधंदे? चई अम्मा मूंखे ॿुधाए कहाणी। पोइ हुनखे पंहिंजी अमड़ कहाणी ॿुधाए पई। हुन में भोग बि थियनि पिया, खिल भोग बि थिए पई। मानी खां पोइ वरी चांहि हुन चई, वरी चांहि आई, वरी हिते कचहरी पई हली, वरी ॿियो कुझु चयईं। पोइ उते पंहिंजी अमड़ हिनखे चए पई त तूं इहे कहाणी छो थो ॿुधी? चई अम्मा मूंखे अॼु तोसां गॾु अॼु मां वेठो आहियां, अॼु को बि असांजो पंहिंजो कोन्हे को हितड़े, मूंखे उहो पंहिंजो निंढ पिणु यादि अची वियो आहे, मां उहो ई निंढो आहियां तुंहिंजो ॼण त अॼु मां ईअं ई सम्झां थो ॼण त मां 5-6 सालनि वारो ई आहियां तुंहिंजो। ऐं मूंखे उहे लोॾियूं ॿुधाए, जॾहिं मूंखे तूं निंड कराईंदी हुई, मां किरोध कंदो हुयुसि त मूंखे तूं लोॾी ॿुधाईंदी हुई, पोइ मां निंड पइजी वेंदो हुउसि। पोइ हुन चयो त होटल आहे, होटल में मां तोखे लोॾी कीअं ॿुधायां? चई पोइ ब्यास चयासि मूंखे ॿुधाए। इहा खिल भो कंदे कंदे वरी बोतल घुराइनि, वरी चांहि घुराइनि। वेठी वेठी जाइ ते हिननि खे सिजु लही वियो। चई मां तोखे मां शहर घुमाया, पर हाणे त सफ़ा देरि थी वई आहे हिनमहिल जो। चई भाउ ख़ैरु, हाणे ॿिए चकर जॾहिं ईंदासीं, पोइ ॿिए चकर होटल जो बिल मां भरींदसि ऐं पोइ शहर बि घुमंदासीं ऐं मानी बि खाईंदासीं। ओॾी महिल जो से निकिता, सिधो अचे अमड़ खे पंहिंजे घर छॾियईं, पंहिंजे पीउ खे सलाम करे हलियो वियो पंहिंजे घर। वरी हिन जो घर कुझु परे हुयो, जिते कमकार हुयो ते उते रहंदो पंहिंजी ज़ाल सां, ऐं हो वरी रहंदा उते जिते हुनजो पंहिंजो ॿनी ॿारो वग़ैरह हुयो उते। जॾहिं मोटी जो आयो घर पंहिंजी ज़ाल वटि, त हिन पंहिंजी ज़ाल खे चयो ॻाल्हि ॿुधाए। चई कहिड़ी? चई तूं छाकाणि असां सां गॾु न हली आहीं? चई मां इन करे गॾु न हलियसि, अगरि मां तव्हां सां गॾु हुजां, तूं पंहिंजी माउ जा ॾुख सूर कीअं ॿुधी आहे ऐं कीअं तूं हुन सां भोग चर्चा उहे करी आहे? जेकर मां हुजां हा त मां इन करे न हलियसि त तव्हां माउ ऐं पुटु घणे टाइम खां पोइ अकेला वेही ऐं पाण में कचहरी कयो, इन करे मां कोन हलियसि, मूंखे तूं ॾे हवालु। हिन चयो अॼु जेको मूंखे सुकून मिलियो पंहिंजी माउ सां वेही अकेलाए में कचहरी करण में, मां ईअं थो सम्झां त मुंहिंजी दिलि सफ़ा ॼण हल्की थी पई आहे। मुंहिंजी दिलि जे मथां ॼण एतिरो भार हुयो, जॾहिं माउ मूंखे पंहिंजी ॿुधाए पई उहे कहाणियूं पुराणे दौर वारियूं, ऐं बचपन मूंखे यादि अचे वियो ऐं मुंहिंजी अखियुनि खां पाणी हली पियो। पर मां ॾिसां पियो त मुंहिंजी अमड़ जे
अखियुनि में बि पाणी हले पियो, यानी की जेको त ख़ुशी जा लुड़क हुया उन जी अखियुनि में बि, ऐं मुंहिंजी बि अखियुनि में ख़ुशी जा लुड़क हुया। मां ईअं सम्झां थो ॼण त मुंहिंजी दिलि सफ़ा हल्की थी पई, ॼण त मुंहिंजा के ॾोह गुनाह एतिरा हुया जंहिंजे करे दिलि मुंहिंजी कटिजी वई, ॼण त अॼु मुंहिंजी दिलि हल्की थी पई आहे। अॼु तूं एॾो वॾो कमु कयो आहे जो अगरि मूं वटि एतिरी मिल्कियत हुजे हा त मां तोखे अॼु तख़्तु ठाराए ॾियां हा। तूं मुंहिंजी ज़ाल थी ऐं तूं एॾो वॾो कमु कयो आहे जो मूंखे पंहिंजी माउ सां मिलण जो जेको तूं मूंखे अहिड़ो तरीक़ो ॿुधायो, ईअं किथे थियूं अॼुकल्ह ज़ालूं कनि। हुन चयो मां इन जे करे कयो, अॼु मां तोखे मोकिलियो पंहिंजी माउ सां गॾु कचहरी करण जे लाइ। सुभाणे असांजा ॿार थींदा त उहे बि ईअं ई चवंदा त पंहिंजी अमड़ खे वठी वञी किथे वेही ऐं कचहरी कयूं। अगरि जे मां हुननि सां तरीक़ो सुठो न कंदसि त असांजा ॿार बि ईअं ई कंदा। इन जे करे मां तोखे मोकिलियो त पंहिंजी माउ सां वेही गॾु ऐं कुझु टाइम गॾु गुज़ार, उहो बि कुराड़ा आहिनि। इन जे करे पोइ कुझु ॾींहंनि खां पोइ हिन खे ख़बर पई त मुंहिंजी अमड़ गुज़ारे वई आहे। हिन जेको माण्हू आयो इहे ओॾी महिल विया उते त उते विया, मां त गुज़ारे वई। उते तॾहिं ते वेठा, जॾहिं 3-4 ॾींहं गुज़रिया उन खां पोइ उनखे पंहिंजे पीउ ख़तु ॾिनो, चई पा ख़तु अथई, तुंहिंजी अमड़ तुंहिंजे नाले ते ॿिए कंहिं मूं लिखाए हिते रखे छॾियो हुई, हे बंदि थियलु अथई, उहो ई पढ़। उन में ख़त में लिखियलु हुयो त जेॾीं तूं मूंखे होटल ते वठी हली ऐं मानी खाराई ऐं मां मोटी अचे पंहिंजी उन्हनि हिकु ॼणनि खे जॾहिं मां हवाल ॾिना त मां तोखे एतिरियूं दुआऊं कयूं ऐं मुंहिंजी सहेलियुनि बि तोखे एतिरी दुआऊं कयूं जो छा ॿुधायां। तुंहिंजा मां हवाल ते हुननि खे ॿुधाया त सभु मुंहिंजियूं सहेलियूं वॾी ख़ुशि थियनि पियूं, त निंढ पिण वारी वरी ॻाल्हियूं उते हुनखे ॿुधायई। ऐं असां त तोखे ॾाढियूं दुआऊं ॾिनियूंसीं, अलाह तोखे ॾुखियो ॾींहुं न ॾेखारींदो। मां पैसा तुंहिंजा होटल जे बिल जा मां रखे छॾिया आहिनि, पेतीअ पिया अथई, ॻाढ़े रूमाल ॿधल अथई। जे अगरि मां तुंहिंजे अचण ताणी अगरि जे मां ज़िंदा रहियसि त ॿई गॾु हली उते मानी खाईंदासीं ऐं बिल मां भरींदसि। अगरि जे मां हिन दुनिया मां हली वञा त इहे पैसा पिया अथई, इहे पैसा खणी वञी पंहिंजी ज़ाल खे वञी मानी खाराइजांइ मुंहिंजे तरफ़ां। ऐं आख़िरी ॻाल्हि ॿी चवां थी त तुंहिंजे पीउ जो हाणे केर बि कोन्हे को, हाणे उनखे पाण सां गॾु वञी रहाजांइ। ऐं सुबुह जो हे नेराने सुबुह जो हे मानी खाईंदो अथई, हिनखे चांहि जी पीअण जी आदत कान्हे का, छो जो पुराणे ज़माने जो माण्हू आहे, पुराणे ख़्यालनि जो माण्हू आहे। हे सुबुह सां मानी खाईंदा, उन खां पोइ चांहि पीअंदा आहिनि। इहो मुंहिंजी नुंहं खे जेको त अर्ज़ु कजांइ मुंहिंजे तरफ़ां त हिन जी पार ते ख़बर न आहे त केतिरा ॾींहं हे बि जहिड़ो रहे, हिन जी बि पोइरी आहे। बसि इहा तव्हांखे मां पार त कयूं थी वञा। पोइ ते ज़ारो ज़ार हे रोअणु लॻो। उन खां पोइ हे पंहिंजे पीउ खे पाण सां गॾु वठी वञी रहाए छॾियईं उते, ऐं पंहिंजे पीउ जी ख़िदमत कयईं। उनखे होटल ते वठी वञी उनखे बि उते वञी मानी खाराईंदो हुयो ऐं उनखां ई पुराणे दौर जूं ॻाल्हियूं पुछा कंदो हुयो त तव्हांजे दौर में छा छा थियो ऐं तव्हां कचहरी कंदा हुया त कहिड़ियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं कंदा हुयव। ऐं उनखां बि उहे ई ॻाल्हियूं पुछा कंदो हुओ त दोस्तो जेतिरो टाइम मिले त माण्हू पंहिंजे माउ पीउ सां मिले, ख़बर न आहे त केतिरी ज़िंदगी आहे, केतिरी हयाती आहे। अगरि हाणे जहिड़ा आहिनि त उन्हनि खां माण्हू दुआऊं वठे, मरण खां पोइ माण्हू छा बि खणी करे त कुझु न थींदो आहे। जहिड़ो जेको बि इंसानु आहे त उन खां माण्हू दुआ बि घुराए सघे थो, दुआ बि वठी सघे थो। मरण खां पोइ केरु थो कंहिंखे सारे। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी, जहिड़े आहे त इंसानु उनजो क़दुरु कयो, मरण खां पोइ इंसानु छा बि करे कुझु न थींदो आहे। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। सलाम वालेकुम।